सिंध के सकाफ़ती ॾियारे ते मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं तकरीबूं कोठाए सिंध सां पंहिंजी मोहबत के वचन खे वरजाए वियो। गड़ियासीन में जसकम समाजी इताद बाज़ार एसोसिएशन ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि पारां सकाफ़ती ॾियारे के हवाले सां रैलियूं कढी वियूं, जिन जी अॻवानी आगा फैसल खाकी, बाबर खान, शाहीन सिंधी, दिलशाद भट्टी ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते प्रेस क्लब जे अङण ते नौजवाननि पारां नवां वेस पाए टोपियूं अजरक ऐं पटका पाए सिंधी गीतनि ते रक़्स कयो वियो। कंडियारे में हारून करोड़ो, STP पारां जुल्फ़कार मल्हा ऐं ॿियनि जी अॻवानी में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां निकितल सकाफ़ती रैलियूं कढी वियूं, जिन में शहरनि वॾे अंग में शिरकत कई। गमट भरिसां ड्रिप मेहर शाह शहर के सकाफ़ती रंगनि में रंगिजी वियो। शहर तोड़े बराड़नि मां वॾे अंग में माण्हुनि पहुची सकाफ़ती प्रोग्राम में हिस्सो वरितो। इन मौक़े ते समाजी अॻवाननि मियां यासीन हुजण, मीर मोहम्मद हुजण, शहज़ादो आसिफ अली, सहाफ़ी मोहम्मद अली हुजण, कॉम्परस हबीबुल्ला हुजण, साबिक़ा काउंसलर अताउल्ला हुजण, अलावरा हुजण जी अॻवानी में रैली कढी वई। दाद लगारी में शहरी इताद फंक्शनल लीग समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल सभई नौजवान टोपी अजरक पाए रैलियुनि जी सूरत में प्रेस क्लब पहुता, जिते सकाफ़ती ॾियारे जी तक़रीब भरपूर नमूने शिरकत कई वई। नौजवाननि गुलजमान पिताफ़ी, असलम लगारी, लश्कर खुश्क, रज़ाक माहिर ऐं मुनसिफ मेहदी तरफ़ां सिंध जे क़ौमी गीतनि ते रक़्स करे सिंध जी सकाफ़त के भेटा पेश कई वई। कंबर में सकाफ़ती ईद जे ॾिहाड़े ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि कमरदीन गोपांग, मोहम्मद सुबरो, डॉक्टर इक़बाल यूसुफ बरोही जे JUI जे हाफ़िज़ अज़ीज़ गुल जागीरानी, PTI जे मोहम्मद अली हकड़ो, कंबर शुजाग फोरम जे सैयद मुजाहिद हुसैन शाह बुखारी, सैयद अख़लाक हुसैन शाह, यूथ फोरम कंबर कामरेड अयाज़ बुड़ो बख़त जानी ऐं ॿियनि जी अॻवानी में क्रिकेट ग्राउंड खां रैली कढी वई। खोस्की शहर में STP पारां सकाफ़ती ॾियारे ते हर रंग ऐं नस्ल जे माण्हुनि सिंधी टोपी ऐं अजरक पहिरे हिकिड़े लिबास में गॾिजी सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो धामधूम सां मल्हायो, जॾहिं त शादी लाज मां मोटरसाइकिलनि ते रैली कढी वई। इन मौक़े ते मियां ख़ान खोसे, अब्द सतार बोड़े, अयूब भुट्टे, हाजी मलाब ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कयो। बाहू खोसे शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब चौक जे मुख्य चौक ते पहुती, जिते क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। रैली में बासित बलोच, नासिर खनरानी, मंठार घुंजो समेत साफ़नि सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। चंबड़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी, इल्मी, अदबी, शहरी ऐं सहाफ़ी तंज़ीमुनि हिकु शानदार रैली कढी, जेका पुराणे नेशनल बैंक खां गश्त करे चंबड़ प्रेस क्लब पहुती। रैली जी अॻवानी अंजुमन ताजरान चंबड़ जे सदर हाजी फैसल कुरैशी, साईं इनायत शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में शामिल शहरी क़ौमी गीतनि ते रक़्स करे झुमरियूं हुयूं। गौसपुर में आल पाकिस्तान ओगाही वेलफेयर जे अॻवान अख्तर ओगाही जी अॻवानी में दोहल ऐं शहनान सां रैलियूं कढी वियूं, क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। दाबेजी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुन अॻवान सिंध जे तारीख़ी माॻ भंबोर ताईं टोपी अजरक पाए रैली कढी, क़ौमी गीतनि ते रक़्स कयो ऐं धाबे जी प्रेस क्लब ते पहुची सकाफ़ती मेड़ कोठायो, जंहिंमें मज़ाहिया फनकार दिलदार चांडे उन जी टीम ख़ाका पेश करे सॼी महफ़िल खे टहिकाए छॾियो, जंहिंखां पोइ एजाज़ रज़ाक मल्हा क़ौमी गीत ॻाए महफ़िल में वेठलनि खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते PP अॻवान सिकंदर पंवर, फ़कीर नबी बख्श बलोच, शाहिद मरी, मलक इमरान अवान, रहीम ख़ान शोरो, हाफ़िज़ ग़ुलाम हुसैन पंवर, पोरियत अॻवान मुस्तफ़ा सारियो, STP अॻवान उमर नाहियो, अल्लाह बचाओ कलमती, बिलाल बाबड़ो, अली रज़ा भुट्टो, मीर मलूक ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।